प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। एलिया जो आसमान ॾांहुं खणी वञणु। ॿियो बादशाह 2 बाब। भाउ जे वाचोड़े में आसमान ते वञणु। छा तव्हां खे यादि आहे त मूं तव्हां खे कुझु वक़्तु पहिरीं एलिया जे वॾे ॻोल्हा जे बारे में ॿुधायो हो। हुन जी गुमशुदगी वारी ॻाल्हि समझ खां परे आहे। अलीशा, तव्हां हुन जा सभ खां सुठा दोस्त हुआ। छा तव्हां खे ख़बर आहे त एलिया किथे आहे? जी हाँ, मूंखे ख़बर आहे। ईअं लॻे थो जीअं तव्हां ॾाढा खु़शि आहियो। मूंखे घणी हैरानी थिए पई। मूंखे बिल्कुलु यादि आहे, हुन वञण खां अॻु कीअं पंहिंजी चादर लाथी। मूं उन खां गॾु वञण जो फ़ैसिलो कयो। हुन कन पियो चयो त आउं हुन सां गॾु वञा, पर मूं हुन खे मना करण न ॾिनो। आउं हुन सां गॾु वियसि। वाट में कुझु नबी मिलिया जीअं असां सां पुछियो, छा तोखे ख़बर आहे त एलिया जो तो सां गॾु आख़िरी ॾींहुं आहे? छा तव्हां खे ॾुख थियो हो जॾहिं तव्हां ही ॿुधो? मूंखे अॻु मां ही ख़बर हुई ऐं हुननि खे माठि रहण जो पिणु चयो। पोइ असीं उबरदा वधिया। जॾहिं असीं यरदन दरिया ते पहुता त असांखे को पुल नज़र न आयो। पोइ एलिया पंहिंजी चादर लाथी ऐं हुननि खे वेड़ी पाणी ते हणी। थोरो सोचियो, दरिया विच मां 2 निसरनि में विराइजी वियो ऐं असीं सुकल ज़मीन ते हली उन पार वियासीं। छा ही ॻाल्हि सच आहे? हाओ, आउं हुते हुअसि। आउं ख़ुदा जी वॾाई ऐं ताक़त ॾिसी हैरान थियुसि। हुन कमज़ोर माण्हुनि ज़रिए ही मौजज़ा कया। जीअं असीं गॾु हलिया, असां ख़ुदा जे बारे में ॻाल्हियूं कयूं। पोइ हिकु अजीब कमु थियो। आसमान में हिकु बाहि जो रथ आयो, अहिड़ो रथ जंहिं में आतिशी घोड़ा हुआ। आउं हैरान थियुसि ऐं मूं ॾिठो त एलिया इन रथ में वेही ख़ुदा जी उन बादशाही में हलियो वियो जेका नज़र कोन ईंदी आहे। मां उन बाद उन्ही खे सॾु कयो, पर मूं उन खे वरी कॾहिं न ॾिठो। ख़ुदा एलिया खे अहिड़े शानदार तरीक़े सां आसमान ॾांहुं खणी वियो। उन करे को बि उन खे ॻोल्हे न सघियो। महिरबानी अलीशा, असांजे सवालनि जा जवाब ॾियण लाइ। इहा समझ खां परे वारी ॻाल्हि समझ अची वई। ईअं त मौत जे करे असांजी ज़िंदगी ख़तम थी वञे थी, पर असां लाइ इहो एतिरो अहम न आहे त कॾहिं ऐं कीअं असांजी ज़िंदगी ख़तम थींदी। बिल्कुलु इहो अहम आहे त मौत खां पोइ असीं किथे हूंदासूं। एलिया ख़ुदा सां गॾु आहे, छो त हू ख़ुदा सां गॾु रहंदो हो। बाइबल में अहिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र हिकु ॿी जॻह ते पिणु आहे। सो जे वटि ख़ुदा जो फर्ज़ंद आहे तंहिं वटि ज़िंदगी आहे, ऐं जे वटि ख़ुदा जो फर्ज़ंद न आहे तंहिं वटि ज़िंदगी बि न आहे। पहिरियों योना 5 बाब 12 आयत। अॻे ड्रामे में ॿुधाईंदसि त पतरस कीअं येसू सां गॾु ज़िंदगी शुरू कई। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।